नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त के नवाब शाह में खबर ॾींदा तो कायदे अवाम इंजीनियरिंग यूनिवर्सिटी नवाब शाह शागिर्दन पारां ऑनलाइन इम्तिहान वठण वारे अमल खिलाफ अॼु ॿिए ॾींहुं बि सजाद सोलंकी, मसूद बलोच, सजाद खोखर, नसीम शीरानी, मुजाहिद बलोच, अयाज शेख, सोहेल जमाली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में यूनिवर्सिटी जे मेन गेट आॾो एतिजाई मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरो कंदड़ शागिर्दनि चयो त यूनिवर्सिटी पारां असांजा क्लास ऑनलाइन वरिता विया आहिनि, जॾहिं त इम्तिहान फिज़िकल वरिता वञनि था, जेका असां शागिर्दनि सां नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त सिंध जूं ॿियूं यूनिवर्सिटियूं ऑनलाइन इम्तिहान वठी रहियूं आहिनि, जॾहिं त कायदे अवाम यूनिवर्सिटी असां खां ऑनलाइन क्लास वठी हाणे फिज़िकल इम्तिहान वठे थी, जेको असांखे कंहिं बि सूरत में क़बूल न आहे। हिननि मुतालबो कयो त असांजा ऑनलाइन इम्तिहान वरिता वञण ॿी सूरत में सख्त एहतिजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।